आऊं तो के बुधाया तो सच छा है। आऊं तो के बुधाया तो सच छा है। पर काका मसलो यो आहे त इहा ॻाल्हि सभिनि जे साम्हूं ॿुधाइण जहिड़ी कोन्हे। तो अच पड़ा मुलाकात जो वक्त खत्म थी वियो है। खैर सां ॿई चोर जल्दी विया न बा। हा जन त हिकिड़े जी ॻाल्हि कई पुट। ॿिए खे पुलिस वॾे जी उमिरि जे उताक तां ॿधी आई बा। शाबाश हुजे हिन वॾे जे मोहम्मद उमर खे, जंहिं पाण सूबेदार खे फोन करे चयो त ॾोही खे वठी वञो। वॾेरे मोहम्मद उमर जा पाण ते अॻे ई केतिरा वड़ थियल आहिनि बचा। तलियुनि जे खातनि ते जॾहिं अरबाब वारनि सां फॾो थियो, उहो वॾेरो मोहम्मद उमर त हो जेको पंहिंजो बाह ॿेली थी बीठो। तूं सुभाणे वञ बा, वॾे थोरा मञी अच। तूं उता कथा थींदो अची हा न पुट। मूंखे त थाणे ते देरि थी वई बा। कंहिं महिल हिकिड़नि कागरनि ते सही पिया वठनि ऐं कंहिं महिल ॿियनि ते। ऐं बा ऐं पुलिस खे ख़ासि चोरनि खे कुटको ॾियण जे लाइ 5000 रुपया ॾेई आया। पादर लॻनि त कुझु हुननि खे सेखत मिले, पोइ रुगो पंहिंजो सोन न पर ॿियनि बि अलाए केतिरनि ग़रीबनि जूं चोरियूं वराए ॾींदा। साहब के ॿुधाए ज़बान तो कोन्हे। हाँ पर तेसी ताईं अमीन के होश में आणण जी कोशिश करो। नथो ॻाल्हाए न साहब जहिड़ो पत्थर जो ठहियलु हुजे। सर मारे मारे सकी भाई कुछ ही कोन थो। चङो ॿिए खे वठी अच, ॾिसो त उन में केतिरो दम आहे। जी सर। माई सारा जी थी ज़ेबू तोखे यादि कोन्हे छा? उहा छोरी बि तो वारा पेर खणण जे करे महाराणी हुई। न्याणी ॿार खे जिंदगी जी हर विक संभाले करणी पवंदी आहे। माण्हू जी इज़त जे हिकु दफ़ो टिको लॻे न
त सॼी ज़िंदगी लही न सघंदो आहे। दुनिया में को बेड़ो खटी कोने जेको इंसान जी इज्जत ते लॻल दाग धोई सघे। समझी थी न ॻाल्हि? अम्मा, आऊं भी मारवी आहियां। आऊं पंहिंजी लोई कीअं लॻाईंदसि? तोसां ॻाल्हाइण ते वक़्त जो ज़ियान आहे। सॼी ॻाल्हि चिठी थियण खां पोइ बि तुंहिंजी न खे नव कोतरायो। मञींदी कोन त हाओ ॿेली ग़लती थी वई आहे। जॾहिं अहिड़ी का ॻाल्हि ई कोन्हे त ज़ोरी को मञां। ॾिसो छा था हिन जी बि हिन जे दोस्त जहिड़ी ख़िदमत करियोसि। टंगियो सुख थो करे। साहब ख़ुदा जे वास्ते मूंखे न मारियो। आउं ॿुधायां थो बरोबर असांखां ॾोह थियो आहे। आउं सभु कुझु ॿुधायां। पर साहब असां चोरी न कई आहे। हाँ साहब, हाजी जे घर मां गह कजण वारी ॻाल्हि कूड़ी आहे। अरे वरी साॻी बकवास। साहब मूंखे ॻाल्हाइण जो हिकिड़ो मौक़ो त ॾियो। मूंखे शायदि पंहिंजी जान प्यारी न आहे। सर मुंहिंजे ख्याल में त हिन जी ॻाल्हि असांखे ॿुधणु घुरिजे। बोल मिठू पुटा बोल। साईं हाजी वारनि ख्वारी खां बचण लाइ चोरी जो बहानो ठाहियो आहे। ख्वारी? हाँ साहब, ख्वारी खां बचण लाइ। असल में हुननि जी छोरी बादल सां खरियल आहे। हुननि धीउ खे राति जो बादल सां ॾिठो त चोरी जो ड्रामो करे पेर अची असांजे ॻोठ में विधऊं। इहो ई सच आहे साहब। दुनिया लख ॻाल्हियूं करे पर मुंहिंजो अदा चोर न आहे। हुन ते कूड़ो बहुतान लॻो आहे। बा तुंहिंजे अखियुनि ते त भाउ जी मोहबत जी पटी ॿधल आहे। तोखे हुन में को बि ऐब नज़र न ईंदो जीजा। छा बि हुजे अबा, पर तूं मूंखे मुंहिंजो भाउ छॾाए ॾे पुलिस वटां। मूं मिसकीन में एतिरी पहुच किथे आहे धीअ? अल्लाह जी ज़ात खां पोइ हिकिड़ो ई आसरो हो। वॾेरे मोहम्मद उमर जो, तंहिंखे बि उन ॾींहुं बादल ॾंदर न। हाणे कहिड़े मुंहं सां वञी मिंथ करियासि? वेहो बाबा वेहो। वे बदल वे। शाहू शाहू। जी सरकार। शाहू दोस्तन खे चांहि पिया। हाज़िर साईं।
सूबेदार हाकिम अलीअ मूंसां हक़ीक़त कई आहे, पर वरी बि आऊं अवां खां ॿुधणु चाहियां थो। साईं अवां जी बादशाही में अहिड़ा आञा थियनि त असीं कंहिंखे दाह ॾियूं? ही ॾिसो ज़ालिमनि मुंहिंजे यार खे कीअं बेदर्दी सां मारियो आहे। इश्क ऐं मुश्क को लिकाए लिकंदा आहिनि छा? या अहिड़ी ॻाल्हि हुई अॻुवाट ॿुधायो। हा बाबा साईं, मूंखे त बादल कसम ॾेई रोकियो हो, तंहिं करे चुप रहियो। ईअं ई सूबेदार हाकिम अलीअ मूंखे इहो किस्सो ॿुधायो। चयोमांसि हींअर जो हींअर ई छोकरनि खे मुंहिंजे उतां करे छॾे वञ। बाबा अवी मुंहिंजा बच्चा आहियो, निंदड़का करे अवां खे कोन छॾींदुसि। ॿुधी थो न बादल, मूं तोखे छा चयो? बाबा साईं, आऊं हिन चेहरे खे बार बार इहो ई सम्झाइण जी कोशिश करे रहियो त वॾेरो साईं लजपाल मुड़ुसु आहे, पाण खे थाणे में लावारस कोन छॾींदो। अहिड़ी ॻाल्हि न आहे साईं मुंहिंजा, असीं हिते वेठा ई अवाम जी ख़िदमत जे लाइ आहियूं। इन कम जी सरकार असांखे पघार ॾींदी आहे। ठीकु आहे, हाणे आउं फोन बंदि थो करियां। अरे छा तव्हांजे दिमाग़ में तमामु घणी हवा भरिजी वई आहे? तव्हां सम्झो छा आहे पुलिस खे? पर असांखां कहिड़ी ख़ता थी आहे साहब? माण्हुनि जे ख़िलाफ़ कूड़ियूं फरियादूं था दाख़िल करायो। पुलिस खे अभी बेवकूफ़ था समझो? खुदा शाहिद आहे साहब, असांजे घर में चोरी थी आहे। मुंहिंजी भेण जा 10। बकवास न कर, मूंखे सभु ख़बर आहे। अरे पंहिंजूं रलूं संभाले नथा सघो, ॿुॾी वञी मरो। मसलो चोरीअ जो आहे ऐं नालो चोरीअ जो। ईअं छो नथो चवीं त तुंहिंजी भेण जा 10 न पर इज़त वई आहे? साहब, छा पुलिस वटि हाणे इहो वरी कमु बचो आहे त तव्हांजे मायुनि जी पहिरेदारी करे? हल निकिरी वञ, निकिरी वञ। छोरी, हूं तो डप तो लगे किथे तो प्यार जी राह में घुसजी न वञे। जे मिलिया त मिलंदियास, न त घोड़ी जान जतन था। पर तू इन ॻाल्हि खे कोन सम्झी सघंदी बख्तावर। जॾहिं अखियुनि मां थी को दिल में लहंदई तॾहिं ख़बर पवंदई त सिर मिठो कीअं सिजण।